₹500 तवा ₹500 जे करे एडियो दाऊं छो तो करी। अड़े चरी रन ₹500 जे करे केॾा हथ पेर हलाइणा था पवनि ख़बर अथई। बाबा छा आहे? बाबा खुदा खुदा कर एडो वॾो कूड़। छा चई? बाबा नओं पाकिस्तान आहे ₹500 माना ₹20। छोरा हिकिड़ो चंबो हणंदोसीं न मुंहुं बगी पंदी। ओ वाहिया त ॻाल्हाइण सिख पहिरीं। हणी चुंबो? चरिया छोरो तो मारी। अड़े हा मूंखे कहिड़ी ख़बर त हिन जी चरी माउ बि वेठी आहे। मूंखे त लॻे थो इहो छोरो तो ते वियो आहे। बाबा माण्हू त अञा ॿियो कुझु था चवनि। माण्हू छा था चवनि? चवनि था त जहिड़ो चरियो पीउ तेरो चरियो पुटु। बाबा कावड़ न कर मूं बि उन्हनि खे चयो त मुंहिंजो पीउ चरियो कोन्हे, मूं जहिड़ो मूंखां वधीक चरियो आहे। बाबा अम्मा जे अंदरि जिन अची वियो आहे। छोरा माणे जे अंदरि जिन कोन्हे, माणे पाण ई जिन आहे। अम्मा बाबा ॾिस छा पियो चवे। छोरा वॾो को बेगर अथई हैं? मुंहिंजे वाता लफ़्ज़ कढाए वरी माणे खे थो ॿुधाई। पोइ अहिड़ा कम छाजे लाइ थो करीं? छोरा मां माना चरियो आहे। ॿियो छा? लानत पने ख़ुदा जी, मूंखे रुॻो हिकिड़ी ॻाल्हि ख़बर पए त मुंहिंजे खीसे मां पैसा केरु थो कढे। पोइ छोरा तुंहिंजो हशिया ॾिसजां। मूं तुंहिंजा पैसा कोन कढिया, मूंखे ॾिसी न चयो। ही छा आहे अयाज़ मुगेरी? केचबा। हिन जा पैसा किथां आया? हैं? अयाज़ मुगेरी केचब जा पैसा किथां आंदी? बाबा ही बस अल्लाह जी देन आहे, पैसा हथनि जी मेला बाबा। हीअ कंहिंजी मेला? सभु ख़बर आहे मूंखे। पोइ मां छा कयां? ही मोबाइल कंहिंजो आहे? किथां आयो? चोरी कोन कयो त वरितो अथमि पैसनि ते बाबा। अयाज़ मुगेरी पैसा किथां आंदी? तोखे छो ॿुधायां, रिपोर्ट लिखाइण आयो आहियां। तूं थाणे में वेठो आहीं, हद थींदी आहे यार। हीअ किथां आंदी मथो ई खाई वियो। छोरा मां मथो थो खां? हाणे इहा ॻाल्हि आउं बि ॿुधायां। छोरा हिकिड़ी चकर ख़बर पइजी वञे न मुंहिंजे खीसे मां पैसा केरु थो कढे, पोइ तोखे ॿुधाईंदुसि। बाबा मूंखे ॾिसी न चओ, मूं थोरी कढिया अथई। बस अल्लाह जी देन आहे, पैसा हथनि जी मेला बाबा। ओए अयाज़ मुगेरी, हैं पैसा पिणे जे खीसे मां कोन कढी आहे? हैं यादि त अथई न, पाण हलंदासीं होॾां हैं। सभु अल्लाह जी देन आहे, पैसा पिणे जी देन आहे, लख न लतरी।